सेवण मां वाक़ई ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे दादेची मोरी लॻे साईं अली बख्शो लुंड जी मस्जिद वारी मेन घिटी जेका सखी पाण सुल्तान दरगाह तरफ़ वञे थी, उन घिटीअ जी मेन नाली उथली पई, जंहिंजी सिंध प्रेस क्लब सेवण जे सहाफ़ी वीडियो भरे पाड़े वारनि जा वीडियोज़ वठी इन महिल जी सफ़ाईअ जी ज़ोन इंचार्ज बाकिर हुसैन शेख ॾे मोकिली, जंहिं ते म्यूनिसिपल कमेटी सेवण जे सफ़ाई ज़ोन जे इंचार्ज यकदम पंहिंजे सफ़ाई जी टीम मोकिले उन टीम नालीअ जी खाटी कराए ऐं पाड़े जे पासे नाले जो चेंबर खे किन माण्हुनि बंदि करे छॾियो हुयो। उन चेंबर खे साफ़ कराए नाले जो पाणीअ खे नेकाल कराए छॾियो, जॾहिं त उन सॼे नाले जी सफ़ाई करे पाड़े वारनि जी कयल शिकायत खे ख़त्म करायो वियो। पाड़े वारनि सिंध प्रेस क्लब सेवण जे सहाफ़ी ऐं म्यूनिसिपल कमेटी सेवण जे ज़ोन इंचार्ज बाकिर हुसैन जी शेख जे अहिड़े क़दम खे साराहींदे थोरा मञिया।